बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिनेमा प्रोग्राम फ़ैसले की घड़ी मां आहियां आफ्ताब मुग़ेरी। मां हमेशह चवंदो आहियां त फ़ैसला थियणु खपनि, उहे फ़ैसला तारीख़ी फ़ैसला जेके धरती धड़ीनि खे ऐं तारीख़ खे क़ाबिल क़बूल हुजनि। अॼु फ़ैसले जी घड़ी आहे। फ़ैसले जी घड़ी में किथे न किथे अॼु ईअं लॻे पियो त पाकिस्तान जे अंदरि जेका सियासी हलचल आहे उहा वॾी अहम आहे। अगरि ॻाल्हि कजे त कराची खां कश्मीर ताईं जेको थधि जो पारो आहे उहो जेको आहे सो घटि थींदे नज़र अचे पियो। अहिड़ी रीति सियासी पारो बि किथे न किथे हाणे घटि थींदे नज़र अचे पियो। अॼु ॻाल्हि कजे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात ऐं मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात खां पोइ मौलाना फज़लुर रहमान किथे न किथे मुतमिन नज़र आयो। चइजे त किथे न किथे सियासी जेको आहे गर्मी हुई मौलाना फज़लुर रहमान ऐं संदसि जी जमात में, ख़ासि तौर ते मदरसनि वारे उन बिल खां पोइ हींअर उहा घटि थींदे नज़र अचे पई। पर तय आहे त फ़ैसले जी घड़ी में इहे फ़ैसिला यकीनी तौर ते पाकिस्तान जे मुफ़ाद ऐं पाकिस्तान जे आइन ऐं पाकिस्तान जी पार्लियामेंट में जेके हिन वक़्तु फ़ैसिला थिया आहिनि उन्हनि खे आॾो रखी करे तमामु सियासी धुरियूं किथे न किथे इहो फ़ैसिलो कनि त पाकिस्तान हिन वक़्तु इंतिहाई उनखे ज़रूरत आहे त अहिड़नि फ़ैसिलनि जी जिन फ़ैसिलनि सां KP, सिंध, बलूचिस्तान, पंजाब ऐं कश्मीर ऐं गिलगित यानी कि पूरो पाकिस्तान इत्तफ़ाक़ी राय सां हिक ॿिए सां जुड़ियल हुजे। अगरि ॻाल्हि कजे त रियासत जी, त रियासत जे लाइ अॼु जेके असांजी आला अदलिया में वेठल जेके वॾा अहम जज साहिब आहिनि उन्हनि जा जेके रिमार्क्स आहिनि उन पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो वरी ॿियो नओं बहस छिड़े चुका आहिनि। अॼु जस्टिस अतर मनलाल साहिबु चवे पियो त वज़ीर आज़म खां क़त्ल खां वधीक ॿियो को केस थी नथो सघे ऐं हिन वक़्तु तय आहे त रियासत हुकूमत ठाहिण ऐं किराइण में मसरूफ़ आहे। अगरि ॻाल्हि कजे त रियासतनि जे कहिड़ी ॻाल्हि कजे, अॼु जेको आहे सो जस्टिस जमाल मंदूकल साहिबु चवनि पिया त 3 वज़ीर आज़म जेको आहे सो मुल्क जे अंदरि क़त्ल थी विया ऐं हिकु वज़ीर आज़म जेको वज़ीर आज़म हाउस में वेहण खां पोइ लॻे ईअं पियो त उहो वरी जेल जो रुख़ करे पियो। त पाकिस्तान जे अंदरि हिन वक़्तु जेका सियासी हमामगी आहे उन खे ॾिसणो पवंदो। तय आहे त अवाम ओतिरो ई यकीन असां ते रखे जेतिरो अवाम जेको आहे सो सियासी धुरियुनि ते रखे पियो ऐं पहाड़नि ते रखे पियो। ऐं पाकिस्तान में जहिड़ी रीति जेको आहे सो जेतिरी सच ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी वञी आहे उहा वॾी अहम आहे। अॼु वज़ीर आला KP के वज़ीर आला KP के अली अमीन गंडापुर जी सदारत हेठि सूबाई एक्शन कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं असगरी जेको आहे सो इदारनि जा आला अमलदार उहे बि शरीक थिया ऐं खुरम एजेंसी में क़ाइमु बंकर ऐं उन्हनि में जेको आम माण्हुनि खे जेको हथियार आहे उन जे लाइ अॼु इत्तफ़ाक़ी राय सां अॼु इहो फ़ैसिलो कयो वियो फ़ैसिले जी घड़ी में त आम माण्हुनि खे जेको हथियार आहे उन्हनि खां वापसि वठण जी ॻाल्हि बि कई वई आहे। ऐं ख़ासि तौर ते जेका खुरम एजेंसी में हिन वक़्तु सूरत हाल आहे ऐं KP के जे अंदरि जेका सूरत हाल आहे अमन अमान जी उनखे बरक़रार रखण जे लाइ किथे न किथे हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत जेका कल्ह बि असां तनक़ीद कयूं पिया त वफ़ाक़ी हुकूमत खे वञणु खपे ऐं KP हुकूमत खे ॿियूं तमामु शयूं सियासी नारा सियासी इख़्तिलाफ़ातनि खे साइड ते रखी करे KP के जा जेके मामला आहिनि उनखे हल करणु खपे। अॼु वज़ीर आला सैयद मुराद अली शाह सां पंजाब ऐं KP के जे गवर्नर जी मुलाक़ात थी ऐं मुलाक़ात इहा सही न सही सिर्फ़ु वज़ीर आला सिंध सां पर सिंध जे गवर्नर सां बि ॿिन्ही गवर्नर जेको आहे सो मुलाक़ात कई। अॼु कुरंगी में पोलियो वर्कर जेका अॼु चइजे त पाकिस्तान जे अंदरि वॾी अहम मुहिम हले पई उन में अॼु कुरंगी जे अंदरि पोलियो वर्कर ऐं जेको आहे सो पुलिस एहलकारनि ते जेको आहे सो उते माण्हुनि जेको तशदुद जो निशानो बणायो ऐं अॼु तय आहे त श्री रहमान समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत भरपूर इन जो फ़ैसिलो कयो आहे त उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार बि कयो आहे ऐं पोलियो वर्कर ते किथे बि को बि हमिलो थींदो उन्हनि खे न छॾियो वेंदो। ज़ीरो टॉलरेंस वफ़ाक़ी हुकूमत ऐं चइनी सूबनि हुकूमतुनि फ़ैसिलो कयो आहे। खुरम एजेंसी में अॼु जेको आहे सो इमदाद जेको आहे सो चइजे त पंजाब हुकूमत जी तरफ़ां जेका देरि आहे दुरुस्त आहे पर पहिरियों थियणु खपे आहे मदद जेके इन्हनि रोड रस्ता बंदि आहिनि। अॼु जेको आहे सो वज़ीर आला पंजाब जी तरफ़ां जेको आहे सो खुरम एजेंसी ऐं उते जेके माण्हू हिन वक़्तु मुतासिर आहिनि जंहिंखे इंसुलिन ऐं ॿियूं दवाऊं ऐं जेके मेडिकल जी जेका हिन वक़्तु वॾी खोट आहे उनखे पूरो करण जे लाइ पंजाब अॻिते वधियो ऐं पंजाब इहो फ़ैसिलो कयो त फ़ैसिले जी घड़ी में उन्हनि माण्हुनि जी मदद कई वञे। हिन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। वॾा अहम सवाल आहिनि। मुंहिंजा मौजूद महिमान मिर्ज़ा इश्तियाक बेग साहब आहिनि, सीनियर अॻवान पाकिस्तान मुस्लिम लीग नून सां जो तालुक़ु आहे, अवां जी वॾी महिरबानी। गुल मोहम्मद रिंद साहब आहिनि, सीनियर अॻवान पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां जो तालुक़ु, अवां जी वॾी महिरबानी।
ज्ञानचंद साहब आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि, उहे बि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कनि पिया। टिनी महिमाननि जी वॾी महिरबानी। सबसे पहले मिर्जा साहब आपकी जानिब आऊँगा। आज वज़ीर आज़म शहबाज शरीफ और JUI सरबराह मौलाना फजल रहमान के बीच मुलाकात हुई है, बड़ी अहम है। मैंने जैसे कहा कि अब कहीं ना कहीं जो ये ठंडा मौसम है इसमें ठंडी ठंडी बातें होती हुई नज़र आ रही हैं। अल्लाह करे कि ऐसा हो कि तलखी कम हो और इस जो है दिसंबर के महीने में और 2024 जाते जाते और 2025 का सूरज जो निकले वो कम से कम ये नफरतें कम हो, पाकिस्तान को आगे बढ़ाने की बात हो। मिर्जा साहब जी, आफ्ताब साहब बिल्कुल सही कहा। मौलाना साहब एक बहुत हमारे इत्तेहादी हैं और बहुत इम्पोर्टेंट इत्तेहादी हैं, और खास तौर पे जब तरमीम हो रही थी तो आपने देखा कि वो बहुत ज्यादा इंस्ट्रूमेंटल थे जी। और ये पॉसिबल नहीं होता कि अगर वो उनकी सपोर्ट जो है वो नहीं होती हुकूमत को, तो बड़ा अच्छा उन्होंने उस वक्त हमारा साथ दिया। अब प्रॉब्लम सिर्फ ये आ रही है कि हमारे पास हम IMF के साथ भी चल रहे हैं और FATF जो है मतलब उसकी भी कुछ शराइत हैं। उस वक्त जरूर मौलाना साहब से कुछ इस तरह की एग्रीमेंट हुआ था कि इस चीज को हम कर लेंगे, मगर बाद में जब देखा गया तो ये फंडिंग वगैरह के हिसाब से जब चीज उसको देखा गया तो वो कुछ उसके अगेंस्ट जा रही थी IMF और FATF के, यानी कि उनकी थोड़ी सी ये हमारे जो शराइत है जो उन्होंने हमें लोन दे रखे हैं कि अगर आप फ्री हैंड दे देंगे फंडिंग को कि वो कहीं से भी फंडिंग मंगा सकते हैं, उनको जा सकती है, उनको रेगुलेटर कोई नहीं है, तो उससे प्रॉब्लम्स जो है हमारे FATF के अंदर भी अभी हम ग्रे लिस्ट से निकले हैं, और यही चीज हमें IMF भी जो है हमारे साथ प्रॉब्लम्स क्रिएट हो सकती हैं उसके साथ जो मुआहदा किया है। बट मुझे पूरी उम्मीद है आज जो अंदर की खबरें हैं, मेरी इस्लामाबाद में बात हुई है, बड़ी अच्छी मुलाकात रही। मौलाना साहब जिससे पहले थोड़े से कुछ नाराज नजर आते थे, नाराजगी उनकी दूर हुई। उनको ये एहसास था कि शायद उनके साथ जो है कोई हाथ हो गया है, और उस वक्त जब उनकी जरूरत थी उनको हमने यूज किया है, और अब मतलब क्योंकि अब वो जरूरत निकल गई है तो मौलाना साहब इतने इम्पोर्टेंट नहीं रहे। बट शहबाज शरीफ साहब, खासतौर पर नवाज शरीफ साहब के मौलाना को देखा, मैं नवाज शरीफ साहब तो बहुत ज्यादा इज्जत करते हैं मौलाना की, तो आज उनको बतलाया गया है कुछ थोड़ी सी जो मुश्किलात हैं वो भी बतलाई गई हैं कि अगर हम क्या प्रॉब्लम्स हमको फेस हो सकती हैं, मुल्क को, हमारी जमहूरियत को, हमारी मईशत को, इन तमाम को। तो मुझे पूरी उम्मीद है जी, हम ऑलवेज अ वेरी पॉजिटिव पर्सन कि इंशाल्लाह आप देखेंगे आने वाले कुछ दिनों में इसका तो इंशाल्लाह हल निकल आएगा, और मौलाना की जो शिकायतें हैं या थोड़ी सी नाराजगी है वो भी इंशाल्लाह 50% तो आज दूर हो गई है, और आने वाले दिनों में भी आप देखेंगे कि मौलाना साहब की जो नाराजगी है इंशाल्लाह वो दूर हो जाएगी। बिल्कुल साथ ही रहिएगा। मैं जो है जाना चाहूँगा गुलमंद रिन साहब की जानिब। गुलमंद साहब समझाए जो JUI मौलाना फजल रहमान की नाराज़गी, वज़ीर आज़म जी मुलाकात ऐं अवां जी स्पीकर जी आश त किथे न किथे तव्हांखे बि इहो प्लेटफॉर्म फराहम कयो आहे त अचो, मुंहिंजो घर भी मौजूदु आहे, स्पीकर जो चैम्बर भी मौजूदु आहे। चइजे त वाकई हाणे फ़ैसिले जी घड़ी में किथे ॻाल्हि ॿोल थी सघंदी, या सिर्फ़ हाली वक़्ती तौर ते इहे ॻाल्हियूं आहिनि। PTI अञा बि बज़िद आहे त असांजा शराइत, असांजा उहे नुकात जेके आहिनि उन्हनि खे तस्लीम कयो वञे त पोइ अॻिते ॻाल्हियूं वधंदियूं। सलाम साईं बेग साहब, सलाम आपको भी। अच्छा, असांजी त साईं दुआ आहे जेका तव्हां चयो आहे त थधी हवा जो मौसम आयो आहे, अल्लाह करे थधी हवा कैदी नंबर 804 ताईं बि पहुचे, जेका पाकिस्तान जी हिकिड़ी अहम लीडरशिप खे जंहिं नमूने सां क़ैद रखियो वियो आहे। जहां तक हिन बिल जी ॻाल्हि आहे, हिन में मौलाना फजल रहमान कंहिं क़दर सही बि आहे त इहो बिल असेंबली मां सेनेट खां अॻु में अप्रूव थियल हो, ऐं उन खां पोइ प्रेसिडेंट साहब उन ते ऑब्जेक्शन खणी हणी मोकिलियो जी। मदरसा हिकिड़ो फोर्स आहे, हिकिड़ी ताक़त आहे। तव्हां जेकर मदरसनि जी लीगल मदद बंदि कंदो त उन्हनि खे इलीगल मदद मिलण जा कई तरीक़ा आहिनि ऐं जेके उन्हनि खे मिली सघनि था। जेका ॻाल्हि तव्हां जेका अहम कई न त जज साहबनि जा जेके रिमार्क्स हुया, बिल्कुल मां उन बि अचां पियो, पहिरियां यकीनन ही वॾो अहम इन में मां क्लियर चवंदुसि त मौलाना साहब जो पॉइंट ऑफ व्यू क़ाबिले सपोर्ट आहे। त हुनजो इहो आहे त भई जॾहिं ऑलरेडी अप्रूव थियल आहे, प्रेसिडेंट कहिड़े एक्ट जे मुताबिक़ उन ते ऑब्जेक्शन वापसि कयो, ऐं मां त उहो त चवां त असां वटि मदरसा हींअर हक़ीक़त आहे
मां अॻे बि तव्हांजे हिकिड़े प्रोग्राम में चयो है, बेग साहब को मैं उर्दू में भी बता रहा जी। हूँ कि किसी जमाने में मेरे गांव में 3 मदरसे थे, आज वहां 120 मदरसे हैं। तो ये जो मदरसों की कहानी है या जिस तरह बढ़ रहे हैं, या हमारी जो इंग्लिश या एजुकेशन में जो एक कमी आ रही है, उसका जो मेजर रीजन क्या है कि गरीब लोग अभी मदरसों में बच्चों को पढ़ाते हैं और वो इंग्लिश स्कूल अफोर्ड नहीं कर सकते हैं। तो हमारी तो दुआ है ये पीपल्स पार्टी वालों को ठंडी हवा लगे और ये मौलाना साहब से इनकी सुलह हो जाए, और तो हम तो दुआ करते हैं। मौलाना साहब हमसे तो दूर होते जा रहे हैं आजकल, और इंशाल्लाह हम वेल विशर हैं पाकिस्तान के और इस बिल के कि ये किसी ने, बेग साहब ने सही कहा, IMF की कंडीशंस हैं, उनको भी हमें एहतराम करना चाहिए, लेकिन मेरा ख्याल है कि हैंडल हो जाएगा, कोई बड़ी बात नहीं। मैं ज्ञानचंद साहब की जानब जाना चाह रहा हूँ। ज्ञानचंद साहब, अवां जी वॾी महिरबानी, अवां भी वक्त कढियो। सर, हिकिड़ो तय आहे त बिल मंज़ूर थियो ऐं इन में अवां जो वॾो किरदारु हो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो। चइजे त 26 आइनी तरमीम जंहिंमें बिलावल भुट्टो जो किरदारु हुयो, उन खां पोइ वरी इहो बिल जी मंज़ूरी सेनेट खां वरी वज़ीर आज़म हाउस अॼु मुलाक़ात थिए थी। इन खां पहिरियों सदर इन ते ऑब्जेक्शन ई मोकिले थो। सम्झो पिया त फज़लुर रहमान साहब खे राज़ी करण में प्राइम मिनिस्टर या PMLN या अवां राज़ी करण में कामयाब थी वेंदो? ॾिसो, आउं सम्झां थो त मौलाना साहब मुल्क जे हक़ीक़तनि खे, चैलेंजिस खे हू सम्झे थो। गुज़िरियल 30-40 सालनि खां पॉलिटिक्स जे दाव पेचनि खां हू चङी तरह वाक़ुफ़ आहे त असांजे मुल्क जी पॉलिटिक्स आहे कहिड़े क़िस्म जी, असांजी जमहूरियत कहिड़े क़िस्म जी आहे, उते कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहिनि, ऐं इंटरनेशनली असां जेके धंधा कया आहिनि मुल्क जे आउं त ई चवंदुसि इंटीग्रिटी सां जेको असां खिलवाड़ कयो आहे, तालिबान खे सपोर्ट करे, दहशतगर्दनि खे सपोर्ट करे, इन मुल्क में असां जेको मदरसनि जी बि ॻाल्हि थी त मदरसनि ताईं असां इन सभिनी खे उहो तइलीम जो ज़रियो या मज़हबी तइलीम जो ज़रियो नाहे रखियो। उन्हनि खे किथे न किथे कंहिं वेढ़ा ग्रुप्स जे लाइ नर्सरी तौरु इस्तेमालु थींदा रहिया आहिनि। त उन्हनि सभिनी हक़ीक़तनि खां मौलाना साहब चङी तरह वाक़ुफ़ आहे त असांजा इंटरनेशनल इशूज़ कहिड़ा आहिनि, मुल्क जा हालात कहिड़ा आहिनि, ऐं तंहिंखां पोइ वॾी ॻाल्हि आहे त मौलाना में दलील ॿुधण जी ऐं हक़ीक़तनि खे तस्लीम करण जी हिकिड़ी सम्झ मौजूदु आहे, ऐं उन सब्र सां उन शयुनि खे ॿुधे थो। सो मौलाना साहब हुजे, नून लीग हुजे, पीपल्स पार्टी आहे, हिननि मुख़्तलिफ़ मरहलनि ते जमहूरियत जे लाइ बि जदोजहद कयूं आहिनि। इन असांजे PTI वारा जेके अॼुकल्ह मौलाना जी हिननि खे ॾाढी मोहबत थी पई आहे, उन्हनि जे चैलेंजिस खे बि उन्हनि मुंहुं ॾिनो आहे, ऐं हिन मुल्क में उहा हिकिड़ी स्मूथ डेमोक्रेटिक वर्किंग डेमोक्रेसी जेका आहे उन में मौलाना साहब जो पंहिंजो रोल बि आहे, उनखे सम्झे थो। सो अॼु सुठी ॻाल्हि आहे, वज़ीर आज़म सां मुलाक़ात थी आहे। वज़ीर आज़म उन्हनि सभिनी हक़ीक़तनि खे यकीनन मौलाना साहब जे अॻियां रखियो हूंदो। मौलाना साहब उहे समूरा फैक्ट्स जेके आहिनि उन्हनि खे सम्झंदे उन्हनि खे मुस्बती मोट ॾींदो। सो आउं सम्झां थो त इहो मसइलो न को मौलाना ऐं पीपल्स पार्टी जे विच में आहे, न को मौलाना ऐं नवाज़ शरीफ़ जे विच में आहे, न को एस्टेब्लिशमेंट हुननि जो आहे। इहो एक्चुअल असांजे मुल्क जे मसइलनि सां लाॻापियल आहे, जंहिंमें इंटरनेशनल असांजूं कुझु ज़िम्मेवारियूं बि आहिनि, उन्हनि खे पूरो करण बि ज़रूरी आहे, छाकाणि त असीं इंटरनेशनल ज़िम्मेवारियुनि खे पूरो करण खां सवाइ मुल्क खे नथा हलाए सघूं। हू चवंदा आहिनि त बेगर्स आर नॉट चूज़र्स। सो असां जॾहिं IMF जे कर्ज़ हेठि अचूं, असांजी मुआशी हालात तमामु ख़राब हुजनि, असां वटि अमन अमान जा मसइला हुजनि, असां वटि सियासी बहरान हुजे, त अहिड़नि हालतुनि में जेकॾहिं सम्झदारी सां असांजा ख़ासि तौर ते सियासी जेके मुदवर रहनुमा आहिनि वो कम न वठंदा त मुल्क अॻिते न हली सघंदो। सो मौलाना मां इहा ई उम्मीद करे सघिजे सही है। मैं इस्ताब की तरफ जाना चाह रहा हूँ। सर, आज वज़ीर आला KP के ज़ेर सदारत जो है आज सूबाई जो है FX कमेटी का इजलास हुआ। वफाकी वज़ीर दाखिला मोहसिन नकवी साहब और असली क़यादत ने भी शिरकत की। फरमाइएगा सर, ये देर नहीं हुई, वजह क्या थी? कल भी हम जो है बड़ा इस्लाह तनकीद करते रहे वफाक पे। फैसल करीम कुड्डी साहब ने भी कल बड़ा सख्त बयान दिया कि ये मुकदमा जो है ख़ास तौर पर KP के लोगों का वज़ीर आला KP और वफाक पे होना चाहिए। तो इतनी देर क्यों लगी आपको जाने में के लिए, मदद करने के लिए? आज अच्छी बात है, खुशाइन बात है कि वज़ीर आला पंजाब ने भी जो है इमदादी जो है सामान भेजा है वहाँ पे कुरम एजेंसी में, मगर ये देर नहीं हुई।
हाँ जी, आप आई टोटली एग्री विथ यू, थोड़ा सा इसमें देर जरूर हुई है, मगर देखिए यहाँ आप एक चीज देखिए कि इस वक्त जो केपीके के हमारे चीफ मिनिस्टर हैं, वो कोई अपने प्रोविंस के लिए कोई काम तो बिल्कुल उन्होंने नहीं किया। आप यकीन करें, कभी मैं देखता हूँ कि सिंध के अंदर चीफ मिनिस्टर जितनी मेहनत कर रहे हैं, जो प्रोजेक्ट्स लॉन्च हो रहे हैं, जो चीजें हो रही हैं, केपीके के अंदर जी ड्यूरिंग दिस पीरियड जब से हुकूमत आई है, वहां पे कोई काम नहीं हुआ है सिवाय इसके के लिए अब दोबारा लश्कर कशी कब की जाएगी जी इस्लामाबाद की तरफ। और जिस तरीके के वो बयानात उस वक्त वो दे रहे हैं, बिल्कुल कोऑपरेट नहीं कर रहे हैं। मीटिंग्स के अंदर भी उनका जो मेन फोकस है वो ये नहीं है कि आवाम को कुछ सहूलत मिले या आवाम जो है उनको कुछ हम सहूलत प्रोवाइड करें, बस उनका यही है कि किस तरीके से हम दोबारा आ रहे हैं और इस बार आएंगे तो हथियार लेके आएंगे, गोलियां चलाएंगे और हम देखते हैं कि कौन भागता है और कौन ठहरता है। तो थोड़ा सा कॉपरेशन उनकी तरफ से बिल्कुल नहीं मिल रहा। हर वक्त वो बदमाशी की बातें करते रहते हैं, गुंडागर्दी की बातें करते रहते हैं। वैसे बहुत जिसकी बड़ा वजह अलमिया है, से- ये तारीखी अलमिया है मिर्जा साहब के। एक तरफ जो है एक सूबे में लोग एक दूसरे को मार रहे हों, लाशें गिर रही हों, लोग जो है पेशेंट जो हैं वो दवाइयों के लिए जो है तड़प रहे हों, और वजीर आला जो है विफाक पर हमले करने की बात कर रहा हो, और वजीर आला जो है वहाँ पर नॉन सीरियस जो है ये चीज़ें जब सामने आती हैं तो यकीनी तौर पर ये तो बड़ा जिम्मेदारी तो फिर आप पे भी आयद होती है कि ठीक है एक वजीर आला एक नाहली का मुजाहरा कर रहा है, मगर विफाक ने जो आज कदम उठाया इससे पहले तो जाना चाहिए था। पंजाब ने मदद की, विफाक को मदद करनी चाहिए थी, पहले आपको जागना चाहिए था। आपने इतनी देर क्यों लगाई? देखिए, जब कॉपरेशन भी नहीं मिल रहा था दूसरी तरफ से, वफाक इज ऑलवेज देयर टू हेल्प, इसमें जरूर थोड़ी सी कोताही जरूर हुई है, मगर इसके अंदर हमें कॉपरेशन जो था उनका जो केपीके का चाहिए था वो बिल्कुल नहीं मिल रहा था। और आपने देखा है कि पिछले एक हफ्ते में किस तरीके की बातें वहां पे हुई हैं, किस तरीके से लोगों को उकसाया जा रहा है, किस तरह का मतलब हुकूमत के खिलाफ फिर दोबारा लश्कर कशी की बात की जा रही है। और लश्कर कशी से भी ज्यादा जो बड़ी बात है, अब वो पाकिस्तान के साथ जो एक और दोबारा एक घिनौना मजाक किया जा रहा है, वो ये है कि जनाब किस तरीके से जो है बाहर से रेमिटेंसेस जो है वो मना की जा रही हैं कि नहीं भेजी जाएं। जो फौजी कंपनियां हैं जो प्रोडक्ट बनाती हैं उनका बाइकआउट किया जा रहा है। तो इन तमाम चीजों से नुकसान जो है, देखिए मैंने एक चीज नोट की है कि जब तरह मईशत में बेहतरी आती है, आप यकीन करें कि पीटीआई जो है वो इन तमाम चीजों के अगेंस्ट शुरू हो जाती है। और अभी आपने देखा है कि जैसे ही इंटरेस्ट रेट में कमी आई है, थोड़ा सा इन्फ्लेशन हमारा सिंगल डिजिट के ऊपर आ गया है, महंगाई के अंदर कमी आई है, हमारे नजर मुबादला के जो ज़खायर हैं वो माशाल्लाह 14 अरब तक पहुंच गए हैं, करंट अकाउंट डेफिसिट कम हुआ है। और ये चीजें शायद समहाउ पीटीआई को पसंद नहीं आ रही हैं कि ये चीज क्यों हो रही है। तो अब उसमें क्या है कि इस तरह की चीजें दोबारा की जा रही हैं कि किसी तरह की मईशत जो है तबाही की तरफ जाए। देखिए, बहुत पार्टियों के साथ ज्यादतियां हुई हैं। भुट्टो साहब जो थे उनको हैंग कर दिया गया, बेनजीर साहबा को शहीद कर दिया गया। मैं खुद जब जेल के अंदर थे, नवाज शरीफ साहब, आप यकीन करें उनसे जाके मिला हूं, जो उनकी मैंने हालत देखी थी, मगर कभी किसी ने मुल्क से दुश्मनी नहीं की। कभी उसने ये नहीं कहा कि जी आप सिविल नाफरमानी की तहरीक हम चला देंगे, हम जो है हुंडी से पैसे भेजेंगे, हम पाकिस्तान की मदद नहीं करेंगे। क्यों, देखिए अगर पाकिस्तान क्लैप्स होता है या पाकिस्तान जो है वो डिफॉल्ट करता है इनकी वजह से, तो इसका नुकसान तमाम पार्टियों को भी होगा और इसका पीटीआई को भी इसका नुकसान होगा। तो खुदारा आप सियासत जरूर करें, मगर सियासत के अंदर एक तो आप प्रोविंस के जो लोग हैं उनके लिए खुदा के वास्ते कोई काम करें, क्योंकि अब वो लोग भी आपकी तरफ देख रहे हैं कि क्या उन्होंने आपको इसलिए वोट दिए थे कि आप सुबह से लेके शाम तक अपनी जो लश्कर कशी जो की जाती है इसके अंदर सरकारी गाड़ियां इस्तेमाल की जाती हैं, पुलिस इस्तेमाल की जाती है। लास्ट टाइम कुछ इस तरह के कैनिस्टर मिले ये टीयर गैस के जनाब, जो पुलिस के पास होते हैं वो लेके जाए गए, वहां पे फायर ब्रिगेड की गाड़ियां लेके जाई गई। तो हमें सही है, मैंने आज से पहले कभी इस तरह की कभी कोई चीज आज से पहले मैंने किसी और प्रोविंस से नहीं देखी थी, चाहे कितनी ज्यादती किसी प्रोविंस के साथ हो, मगर उन्होंने इस तरह की कभी भी टैक्टिक्स जो थी वो यूज नहीं की। और कभी भी मुल्क दुश्मन उन्होंने ये स्कीमें नहीं चलाई जिसके सही अंदर है। आप सब
बड़ा आपने अहम सवाल उठाया यहाँ पे। अगर ये तय है कि गुल मोहम्मद रिंद साहब, मैं गुल मोहम्मद रिंद साहब, ये तो बिल्कुल जो मिर्ज़ा साहब वजह फरमा रहे हैं कि जो सूबे का सरबराह होता है वो वज़ीर आला होता है। वज़ीर आला अगर ये कहे कि अब इस दफ़ा हम बंदूकें लेके आएंगे, गोली का जवाब गोली से देंगे, उनका वफाक से जब सिर्फ यही लड़ाई हो तो सूबे के अंदर जो मामला दूसरे हैं वो तो नज़रअंदाज होंगे। मगर ये जो खुर्रम एजेंसी का मामला था ये सब बिल्कुल कह सकते हैं कि बड़ा सीरियस मामला था। और आज जो है इतने दिन के बाद जो है वफाक को भी चलो अल्लाह ने तौफीक अता की कि वो गए, और वो मिर्ज़ा साहब कह रहे हैं कि उसकी वजह यही थी कि वज़ीर आला की ज़बान में जो इतनी तलखी थी तो बात कैसे की जाए उनसे। मगर साहब मुझे थोड़ा टाइम दीजिएगा सर। मैं बेग साहब से एक क्वेश्चन कर रहा हूँ, मेरे बड़े हैं, दोस्त हैं, हम काफी इनसे सीखा है। क्या ये जो असेंबलियां इस वक्त बैठी हुई हैं, ये जो असेंबली बनाई गई है या जो इलेक्शन कराए गए हैं, क्या इनके खिलाफ प्रोटेस्ट करना हर पाकिस्तानी का हक है या नहीं है? मैं खुद NA 208 पे नवाब शाह से कैंडिडेट था। अगर आप कभी बोले लाइव शो में मैं आपको सब दिखाऊं कि किस तरह इलेक्शन हुई और ये असेंबली कैसे बनी हुई है, बेग साहब खुद बताएं वो कैसे बैठे हुए हैं। तो इसलिए जेका सी मजबूरी जेका असां वटि को ॿियो हल कोन्हे। अगर चीफ सर मैं आपको थोड़ी देर के लिए ये मान लेता हूं कि आपका ये हक है, आप जमहूरी जो है आपको हक हासिल है कि आप एहतजाज भी करें, दूसरे भी करें, मगर इससे ज्यादा जो जिम्मेदारी आती है, ठीक है आपने एहतजाज किया, मगर इस वक्त सबसे ज्यादा तो जिम्मेदारी ये होती है कि सर वजीर आला एक सूबे का, और सूबे के अंदर जो है लोग मर रहे हो, लोग जो है वो पुकार रहे हो कि हमारी मदद कीजिए, हमारे पास दवाइयां नहीं है, खाने को कुछ नहीं है, हमारे रास्ते बंद पड़े हुए हैं, उनको छोड़ के वो विफाक पे हमलावर हो, और आपकी सोशल मीडिया, आपकी पूरी कयादत सिर्फ जो है सोशल मीडिया पे बैठ के इदारों को भला बुरा कहे, तो ये काम है इस वक्त सूबाई हुकूमत का। वगैरह साहब आप असली बात सुने, प्रोटेस्ट को आप हमलावर समझते हैं तो ये आपकी बिल्कुल गलती है। प्रोटेस्ट हर आदमी का हक है, हर पार्टी ने मैंने पहले स्टार्ट में कहा सर आपका पुरअमन एहतजाज करना हक है, मगर उसके साथ साथ जिम्मेदारी जो होती है सबसे बड़े सूबे के वजीर आला की जो बड़े की जिम्मेदारी होती है वो वहां पे लोगों की मदद करना। आज मदद के लिए पुकार रहे हैं, प्रोटेस्ट करन तो नथा ॾियनि। अगर तव्हां चओ था त हमलो तो एमक्यूएम जेका पाकिस्तान जी सालमियत ते हमलो कंदी, जेका एमक्यूएम तव्हांजे पाकिस्तान ऐं सिंध खे ते हमलो कंदी, उहा छो अॼु गवर्नमेंट में वेठी आहे? जॾहिं तव्हां हुनखे फैसिलिटीज़ ॾींदो, हुनखे ओनरशिप ॾींदो, हुनखे तव्हां पंहिंजो सम्झंदो त हू अहिड़ियूं हरकतूं छो कंदो? हाणे हिन वक़्तु मारियो सर तव्हां सवाल त पिया सम्झो। गुलमान साहब मां थोड़ी देर जे लाइ तव्हांखे हिन शइ तो हटाइण पियो चाहियां त ठीकु आहे, थोड़ी देर लाइ तव्हां एहतजाज कयो, फॉर्म 45-47 जो जहिड़ो आहे, तव्हांजी जेको आहे सो इमरान खान हिन वक़्तु बानी PTI जेल जे अंदरि आहे, सॼा मसइला पंहिंजी जॻह ते, पर वॾे वज़ीर KPK जो छा हिन वक़्तु ज़रूरी कमु कहिड़ो हुजणु खपे? मूंखे सिर्फ़ु इहो जवाब मां तव्हां सां एग्री थो कयां, हुनजो कमु हुअणु घुरिजे अवाम जी ख़िदमत करण, या जंहिं जाइ ते का डिस्टर्बेंसिस आहे पहिरियां उते वञे, हिन में को शक न आहे। वज़ीर आला KPK न हर कंहिं वज़ीर आला जो इहो कमु आहे त इहो करे, पर जेकर मिसाल उहो कम में उहो नथो करे सघे, अगरि हू प्रोटेस्ट खे इशू ठाहे चइजे त भई हू पंहिंजे सूबे खे टाइम नथो ॾे, मां नथो मतलब मूंखे आसान सिंधी में इहो ॿुधाइजो, अगरि अव्हांजे घर नवाब शाह में बाहि लॻे त तव्हां पहिरियों नवाब शाह जी बाहि घर जी विसारींदव, या जेको आहे सो तव्हां पहिरियां इस्लामाबाद जे पहुची करे चवंदो त हाणे मां उते वञा, उनजी इस्लामाबाद मुंहिंजी मदद करे? पहले चेक करूंगा कि आग लगाई किसने है। अगर आग लगाने वाला वो भी तो जिम्मेदारी अवां जी यार, बाहि कंहिं उन्हनि खे पकड़ण जी जिम्मेदारी भी अवां जी आहे। इहो पंहिंजे ई तव्हां जवाब ॾिनो मूंखे वॾो अहम। अगर वज़ीर आला KP जिम्मेदार हुजे हा त पहिरियों तो इहो ॾिसे हा त वहां पे खुर्रम एजेंसी में ये जो आग लगाई है, लगाई किसने है, पहले तो उनको गिरफ्तार करे। सही, खुर्रम एजेंसी बिन ट्राइब जो जहिड़ो आहे, मां त बिल्कुल आहे, पर मुंहिंजी जिम्मेदारी भी वज़ीर आला जी आहे। तंहिंजे करे इन खे हल करण हर पार्टी जो कमु आहे, पीपुल्स पार्टी जो भी, नून जो भी, अवामी नेशनल पार्टी, सभिनि जो। अचो भला मौलाना फज़लुर रहमान छो उन में छो नथो वठे, जो KPK में तो हुनजो भी हिकिड़ी वॾी सर पीपल्स पार्टी की जिम्मेदारी तो आहे त गवर्नर पीपल्स पार्टी फैसल करीम कुंडी तो वीचारो केतिरनि ॾींहंनि खां अमन जिरगा ॿियो टियों एहतजाज धरना, कल्ह कुंडी साहब त जेको आहे सो जॾहिं वाज़े तौर ते इहा ॻाल्हि कई त हाणे विफाक जे मथां मुक़दमो दर्ज थियणु खपे, तव्हां को वठी करे अॼु पोइ विफाक अलाला करे पहुतो आहे। सही, तव्हां
असां मञूं था पंहिंजी ग़लती, ठीकु आहे, KPK में CM खे उते पहुचणु घुरिजे। चलो महिरबानी, तव्हां ग़लती त तस्लीम कई, तव्हांजो वॾो पन आहे, पर PTI जा माण्हू ग़लती तस्लीम न कंदा आहिनि। त छा ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, गवर्नर साहब आहे या मौलाना फज़लुर रहमान, या उहे सभु आउट आहिनि इन मामले में? न, मां तव्हांखे ॾसियो त गवर्नर ऑन बोर्ड आहे। मां तव्हांखे ॾसियो त गवर्नर कल्ह ताईं बि वीचारो ओडियूं कंदो रहियो। मां गवर्नर जी गवर्नर राज लॻायो, हुनजी डिमांड आहे गवर्नर राज, हुनखे सूबे सां का हमदर्दी न आहे, हुनखे न, पर जे सूबे जो वज़ीर आला गाइब हुजे, हुनजी मदद न करे ऐं उते न वञे त पोइ गवर्नर छा चवे? इहो मां तव्हां खां ऐं ख़ासि तौर ते ज्ञानचंद साहब खां वापसि ब्रेक तां ईंदुमि त इहो इन सवाल जो जवाबु वठंदासीं। ब्रेक ते तव्हांजो वापसि ईंदासीं त हिन ते ॻाल्हाईंदासीं। हिकु बार ॿीहर मां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार पियो चवां, फ़ैसिले जी घड़ी में अॼु ॻाल्हि कयूं पिया वॾनि फ़ैसिलनि जी, ख़ासि तौर ते KPK जे अंदरि पैदा सूरत हाल खां पोइ हिन वक़्तु ॻाल्हि कयूं पिया त वाक़ई ज़िमेदारी वॾे वज़ीर जी आहे, पर गवर्नर अमन जिरगा ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां राब्ते में हुयो। कल्ह ताईं बि जेको आहे सो गवर्नर KPK फैसल करीम कुंडी वीचारो रड़ियूं कंदो रहियो ऐं चवंदो रहियो त विफ़ाक़ खे बि अचणु खपे, सूबाई हुकूमत खे बि जाॻणु खपे। ज्ञानचंद साहब, ज़िमेदारी विफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत जी त आहे, पर गवर्नर विफ़ाक़ जो नुमाइंदो आहे, उहो वरी विफ़ाक़ ते नाराज़ थिए पियो। सम्झूं पिया त हिकिड़ो जज़्बात आहिनि ऐं हुनजी ज़िमेदारी आहे सूबे में, पर गुलमोहन साहब चवनि पिया त हुनजो कमु सिर्फ़ु इहो ई आहे त उहो चवनि पिया त वज़ीर आला खे घर मोकिलियो, गवर्नर राज लॻायो, ॿियो को कमु कोन्हे। ॾिसो, पीपल्स पार्टी जो गवर्नर आहे ऐं पीपल्स पार्टी वाज़ह ऐलान करे चुकी आहे त कंहिं बि क़िस्म जो कॉन्स्टिट्यूशन खां ॿाहिरि को बि क़दम असां क़बूल कोन कंदासीं जंहिंमें गवर्नर राज लॻाइण बि आहे। जी, उहा ॿी ॻाल्हि आहे त गंडापुर जहिड़ो नाहिल वज़ीर आला हुजे त हुनजे ख़िलाफ़ के न के मेयर्स हुजनि। सुभाणे का तरमीम ईंदी आहे, उहा जेकॾहिं डेमोक्रेसी खां ज़रा हटके हुजे, इन क़िस्म जे वज़ीर आला खे डील करण जे लाइ को मेयर्स वरिता हुजनि त पोइ वरी असां पारां सभु माण्हू एहतजाज कंदा। पर वज़ीर आला जो कमु बज़ाते ख़ुदि इहो ई आहे त हू रुगो नारा न हणे, वफ़ाक़ खे धमकियूं न ॾे, उन ते चढ़ाइनि करण जा प्रोग्राम न करे। पर जॾहिं जेका तव्हां बिल्कुलु ठीकु चयो, जॾहिं घर खे बाहि लॻणी आहे, सभ खां अॻु में तव्हांखे पहिरीं घर जी बाहि खे विसाइणु खपे। तव्हां जेकॾहिं फॉर्म 45, 47 जी ॻाल्हि कंदो त RTS जी बि ॻाल्हि ईंदी। असांजे मुल्क जे इलेक्टोरल सिस्टम जी कंहिंखे ख़बर कोन्हे। ॻाल्हि त एसि ताईं बि ईंदी त इमरान ख़ान बज़ाते ख़ुदि छा पॉलिटिकल माण्हू आहे, हुनखे कीअं तयारु कयो वियो, हुनखे कीअं थापियो वियो आहे। सो इहे ॻाल्हियूं छॾींदे करे हिन वक़्त में उते हिकिड़ी बाहि ॿरे पई, रुगो बाहि न पई ॿरे, उन में खून रेज़ी पई थिए। हिकिड़ो सवनि जे तइदाद में माण्हू मरी विया आहिनि ऐं वज़ीर आला जेको आहे उहो एहतजाजनि जुलूसनि में लॻो पियो, हुनखे उते कैंप क़ाइमु करणु खपे। गवर्नर ज़िम्मेवारी पूरी कई न कई, गवर्नर त हिकिड़ो सिंबोलिक पोस्ट वञी रही आहे। जेकॾहिं हुनखे एफर्ट्स वरिता आहिनि त उहा हुन पंहिंजे सुठी ॻाल्हि कई आहे, पर जेकॾहिं हू ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थो घुराए त उते जी हुकुमरान पार्टी उन में शामिल थियण लाइ बि तयारु न आहे। जी, हाणे बि जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत वई आहे त उहो बि वफ़ाक़ी हुकूमत खां मदद घुरणु उन जे लाइ के कानूनी घुर्जूं आहिनि जेके वज़ीर आला वटि आहिनि। वफ़ाक़ बि पंहिंजे तौर ते हिन क़बाइल जे मर्जर खां पोइ पंहिंजे तौर ते किथे वञी नथी सघे, कानूनी तौर ते नथी वञी सघे, हू का उरहदोराई कनि त उहा ॿी ॻाल्हि आहे। तो वज़ीर आला जी टोटल ज़िम्मेवारी थी थिए त वफ़ाक़ खे बि लिखे, हू फ़ौज खे बि घुराए सघियो पिए। उहे समूरा मरहला जेके आहिनि उहे ख़ामोशी सां गुज़ारे न, कुझु न करे सघे। हू ॿिनि पार्टीज़ खे जी गवर्नर ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराई, कॉन्फ्रेंस घुराया, ॿियूं पार्टियूं न अचनि त ज़िम्मेवारी उन्हनि ते रहे आहे। सो हिकिड़ी रेस्पॉन्सिबिलिटी जो मसइलो आहे। आहिस्ता आहिस्ता PTI जे दोस्तनि खे ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं त असां केतिरो बि चाहियूं हिन मुल्क जे रियासत खे असीं नुक़सान पहुचाए पंहिंजी सियासत नथा चमकाए सघूं। इहो आहिस्ते आहिस्ते हिननि खे अहसासु थियणु शुरू थियो आहे त जिन हिननि खे ठाहे टुकाए अची विहारियो हो, उहे उन्हनि सां ई बिगाड़े हली कोन था सघनि। सो उन करे हिननि जो मुतालबो आहे पहिरीं असां सां उहे ॻाल्हाइनि, अदरवाइज़ मुल्क भली तबाह थी वञे। तो इन क़िस्म जे रवैये खां निकिरी असांखे अॻिते वधणु खपिजे। अॼु जेकॾहिं वफ़ाक़ ऐं सूबो गॾु वेठो आहे, असांजे लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जा माण्हू गॾु वेठा आहिनि, त हुननि जो ख़ासि तौर ते जेके उते महाज ते वञी हुननि खे कानून ते अमल दरामद करणो आहे, उते हुननि खे इहे हथियारबंदनि जा चैलेंजिस आहिनि, हू पंहिंजूं जानियूं था विञाइनि। उन्हनि खे घटि में घटि मोरल सपोर्ट त मिली चुकी न। बिल्कुलु हेसि ताईं त उन्हनि खे उहा मोरल सपोर्ट कोन अवेलेबल हुई त जेसिताईं सूबे जो सरबराह उन्हनि खे ऑर्डर्स न ॾे, उन्हनि खे का कुमक न पहुचाए। तो इहे अहिड़ा इशूज़ आहिनि
जेके असांजे मुल्क जे लाइ बि आहिनि, त गॾोगॾु उते जी जेका पख्तून सोसाइटी आहे उन मंझि बि इन जे ॿिज जेको छटियल आहे इनखे साफ़ करण जी ज़रूरत है। बिल्कुल मैं मिर्जा साहब की जानिब जाना चाह रहा हूँ। मिर्जा साहब, आज दूसरा बड़ा अहम कह सकते हैं कि खतरनाक कहें कि आपके लिए भी, पाकिस्तान के लिए भी, आप जो है अदालत में बैठे हुए जज साहिबान के जो रिमार्क्स हैं उन्होंने तो हिला के रख दिया है। अब अगर बात कीजिए तो रियासत के लिए वो कह रहे हैं कि सिर्फ जो है वो मसरूफ़ है हुकूमतें गिराने और बनाने में। रियासत के अंदर कह रहे हैं, रियासत की क्या बात करें, 3 वज़ीर आज़म कत्ल हो चुके हैं और रियासत का पता ही नहीं है, तो फिर जस्टिस जमाल मंदूखिल साहब फरमा रहे हैं सर। दूसरी तरफ वो भी ये कह रहे हैं कि जस्टिस के वज़ीर आज़म से कोई बड़ा गुनाह हो सकता है कि एक इलेक्टेड वज़ीर आज़म को कत्ल किया जाए, उसके कातलों को अब तक सज़ा नहीं मिली, तो फिर ये जिम्मेदारी तो सिविलियन हुकूमत और रियासत यानी कि आप इदारों की है। मिर्जा साहब, एग्जाम्पल अगर आप पाकिस्तान की तारीख को उठाएं तो आप देखेंगे कि आज मुल्क जिस हालत में पहुंचा है, इसमें जुडिशरी जो है वो भी बराबर की जो है वो जिम्मेदार है। आज जुडिशरी ये नहीं कह सकती कि हुकूमत पर तमाम चीजें डाल दे। ये आपने देखा है कि जितने भी फैसले थे कि अगर किसी प्राइम मिनिस्टर को हैंग किया गया है, किसी के घर भेज दिया गया है बुला के कि जी आप चले, आपके खत्म हो गया, अब आप नो मोर प्राइम मिनिस्टर। बेनजीर भुट्टो साहबा की शहादत जो हुई उसका क्या रिजल्ट रहा, अदालतों ने क्या किया, तो उनका रोल भी कोई इतना अच्छा नहीं रहा। और ये इससे पहले जो चीफ जस्टिस थे फायज ईसा, उन्होंने खुद इस चीज को एडमिट किया है कि आज पाकिस्तान अगर किसी जगह पे पहुंचा है तो उसके अंदर इसके देखिए ना किस तरह की अदालतें थी, उन्होंने क्या क्या फैसले पहले किए। अभी मेरे दोस्त जो कह रहे थे वो 5 बात कर रहे थे कि फॉर्म 47 की और 45 की, ये बतलाएं 2017 में जब इलेक्शंस हुए तो आरटीएस जो था वो बैठा दिया गया और कराची से जहां पे हम बिलोंग्स करते हैं 17 सीटें उठा के इमरान खान साहब को दे दी गई। क्या उस वक्त ये हुआ कि सब के सब लोग जो थे वो निकल आए? नहीं, हम अदालतों में गए। मैं आपको एक मिसाल देता हूं कि शहबाज शरीफ साहब कराची बल्दिया से खड़े हुए और 600 वोटों से किसी और को जिता दिया गया। 5 साल तक सर वो आजकल वो तो आपके शहजादे बने हुए हैं ना, जो जीता, जिनको जितवाया गया। फैसल वाडा साहब 600 वोट लेके कामयाब हुए थे, आपको याद होगा। आजकल तो वो आप पे मेहरबान हैं और आप उन पे मेहरबान हैं, पीपल्स पार्टी उन पे मेहरबान है, एमक्यूएम उन पे मेहरबान है, तो ये तो तरह हकीकतें हैं। अगर आप कहेंगे कि नहीं हम हुकूमत को गिरा देंगे, लश्कर करी करेंगे, हम सिविल डिसोबीडियंस की वो चला देंगे, हम आईएमएफ से आपको कर्जा नहीं लेने देंगे, तो इसका नुकसान किसको होगा? ये मुझे बतलाएं बड़े भाई। इसका नुकसान जो है पब्लिक को होगा, आवाम को होगा। दूसरी, जैसा आप हमेशा ये आप जानते हैं कि कभी किसी सूबे में कोई मुश्किलात आई हैं, कोई ट्रेजेडी हुई है, मैं कभी नहीं भूलूंगा कि जब सिंध में सैलाब आया तो सूबे का सरबरा, आप यकीन करें कि उन्होंने इंतजार नहीं किया कि कब हुकूमत आएगी सेंटर की, वो हमारे लिए कुछ करेंगी। जो भी वसाइल थे उनके पास वो लेके निकल गए और लोगों को काफी हद तक उन्होंने सपोर्ट किया। उन्होंने हर चीज की जो कुछ कर सकते थे, ये नहीं कि उन्होंने टोटल डिपेंड जो था वो सेंटर के ऊपर किया। यहाँ पे भी केपीके के भी चाहिए उनको खुदारा आवाम के लिए कुछ करें। अभी मेरे भाई एक सजेशन कह रहे थे कि गवर्नर रूल्स, मेरे ख्याल से मैं इस फेवर में नहीं हूं कि गवर्नर रूल्स लगा जाए। जब 5 साल बाद लोग आपसे पूछेंगे इस चीफ मिनिस्टर से, तो बिल्कुल इनका जवाब भी वही होगा जैसे पंजाब के अंदर वसीम अकरम प्लस ने जो जवाब दिया था कि कोई उन्होंने मंसूबा नहीं किया, कुछ आवाम के लिए कुछ चीज नहीं किया। तो लोगों को पता लगेगा कि ये हुकूमत जो है इन्होंने हमारे लिए 5 साल के अंदर सिवाय मुश्किलात के और क्या किया है, और इसके अलावा कुछ नहीं किया। तो मेरा ख्याल है कि देखिए, आपका प्रोटेस्ट आपका हक है, आप जरूर करें, मगर इस तरह करें जैसे नून ने किया था, जिस तरह पीपल्स पार्टी ने किया था, जिस तरह एमक्यूएम ने किया था। अपनी 17 सीटें जो थी जब आपने आरटीएस के थ्रू से ले ली थी, आप उसके लिए लश्कर कशी नहीं कर सकते। और अदालत का, जैसे मैंने आपको कहा है कि अदालतें जो हैं वो फ्री हैं। आप अगर फ्री हैं, आज अगर जस्टिस शहजाद मलिक की मैं आपको बयान सामने रखूं, वो कह रहे हैं कि एक दिन वजीर आजम पीएम हाउस में होता है, दूसरे दिन वो जेल में होता है, का कोई खबर ही नहीं, समझ में नहीं आता
کہ وزیر اعظم کتنی دیر رہے گا اس ملک کے اندر. اگر جسٹس شہزاد ملک صاحب کو بھی یہ لگ رہا ہے کہ ایک وزیر اعظم جو ہے ایک دن جو ہے وہ وزیر اعظم ہاؤس میں ہوتا ہے, دوسرے دن وہ جیل میں ہوتا ہے, پاکستان کا تو یہ حال ہے پاکستان کی سیاست کا. پھر جسٹس اطہر اللہ صاحب فرما رہے ہیں کہ 40 سال کے بعد ایک وزیر اعظم کو جس کو قتل کیا گیا اس کو جو ہے انصاف تو چلیں عدالتوں نے سپریم کورٹ نے فیصلہ دے دیا, مگر اس کو قتل کس نے کیا, سزا اور جزا کس کو ملی نہیں, صرف یہی فیصلہ ہوا کہ جی ہاں جی وہ جو ہے غلط فیصلہ تھا اور اس کو قتل کیا گیا. مرزا صاحب آفتاب صاحب مجھ سے پوچھ رہے ہیں جی آپ جی آفتاب جی صاحب؟ جی ہاں آفتاب صاحب دیکھیے تھوڑا سا ہمیں اس کے اندر پیشنس رکھنے پڑیں گے. کیا آپ نے کبھی یہ سوچا تھا کہ ایک سپریم کورٹ ایک وقت میں آ کے یہ فیصلہ دے گا کہ جو بھٹو صاحب کے ساتھ ہوا تھا وہ غلط ہوا تھا اور وہ جوڈیشری کا قتل تھا؟ تو یہ ضرور ہوا ہے, مگر ساتھ ہی مطلب آپ دیکھ رہے ہیں کہ اور جو پہلی بار ایسا ہوا تھا کہ جوڈیشری کے اندر یہ ہمت پیدا ہوئی اور انہوں نے اس طرح کے فیصلے کیے, اس کو بھی تھوڑا سا ہمیں اپریشیٹ کرنا چاہیے. اب یہ ہے کہ ہم پاسٹ میں جا کے کیا کریں کہ وہ تو یہاں پہ نہیں ہے نا اس وقت. جنرل ضیاء الحق صاحب جنہوں نے یہ تمام چیزیں کی تھی وہ چیف جسٹس پہ نہیں ہے, جنہوں نے غلط پریشر میں آ کے غلط قسم کے فیصلے دیے تھے سب کچھ. اب ان کی فیملی کے ساتھ تو بدلہ جو ہے وہ نہیں لیا جا سکتا, مگر یہ بھی خوش آئند بات ہے کہ تاریخ جب لکھی جائے گی تو اس میں بتلایا جائے گا کہ ایک پرائم منسٹر کو عدالت کے پریشر میں آ کے ایک عامر کے جو تھا وہ اس طرح کا فیصلہ دیا. تو یہ بھی ایک بہت بڑی بات ہے, یہ بھی بڑی بات ہے. گل محمد رن صاحب میں آپ کی جانب آنا چاہوں. گل محمد رن صاحب, پاکستان تحریک انصاف سمجھتی ہیں کہ جو یہ عدالت کے جج صاحبان کے جو آج کے ریمارکس کہیں جہاں باتیں کہیں یہ تو بڑی اہم ہیں. وہ کہتے ہیں ہکڑے ڈیں وزیر اعظم پی ایم ہاؤس میں ہوتا تو بے ڈیں جیل میں ہوندا ہے. وزیر اعظم کے 40 ڏينهن खां पोइ 40 सालनि खां पोइ इंसाफ़ ॾियण जे बावजूद भी कातलनि जी ख़बर न पई आहे. अगर ॻाल्हि कजे त रियासत जी कहिड़ी ॻाल्हि कजे, 3 वज़ीर आज़म क़तल थी विया, अञा ताईं ख़बर न आहे त उन जा कातिल हुया केरु. सर मैं तो कहूँगा कि ये सब सवाल हमें जुडिशरी से करने चाहिए. जिस तरह बेग साहब ने कहा, वो जुडिशरी को कोई राइट नहीं है हमसे ये सवाल पूछना किसने मुशर्रफ को 10 साल दिए थे, किसने मुशर्रफ को 10 साल दिए था कि इस मुल्क का आइन भी चेंज करो, इस मुल्क का सिस्टम भी चेंज करो और इस मुल्क का पूरा लोकल बॉडी. इसलिए मैं कह रहा हूं कि जुडिशरी ने हर क्राइम में अपना हिस्सा डाला है, हर नाइंसाफी में अपना हिस्सा डाला है. भुट्टो साहब के लिए क्यों 100 मोटो नहीं लिया गया, भुट्टो साहब के लिए क्यों 100 मोटो नहीं लिया गया, बेनजीर साहबा के लिए क्यों नहीं लिया गया. सब जानते हैं ये पॉलिटिकल मर्डर, हम सब जानते हैं. तो इसलिए जिस तरह बेग साहब ने कहा 100% जुडिशरी ये सवाल हमसे क्यों पूछ रही है. एज ए पाकिस्तानी मैं पूछ रहा हूं इनसे, इन 3 जजों से कि आपने क्या मुझे इंसाफ दिया है, आपने क्या पाकिस्तानी को इंसाफ दिया. 12-12 साल से हमारे केसेस पड़े हैं और ये कह रहे कि एक प्राइम मिनिस्टर, एक दिन प्राइम मिनिस्टर होता है दूसरा जेल में. आप जजेस, आप एक दूसरे की क्या इज्जत करते हैं, आप एक जजेस को एक दूसरे को मानते हैं. एक जज खत लिखता है कि आप ये केस नहीं सुन सकते, दूसरा जज रजिस्ट्रार को कहता है कि जी आपने ये कैसा लेटर खोला. सर बुगेल साहब, ये जुडिशरी के इश्यूज को बड़ा दुख से मैं कहना पड़ता हूँ कि इस मुल्क में जुडिशरी है ही नहीं. मुझे इसकी कितनी सजा कोई दे मैं लेने को तैयार हूँ. जुडिशरी से हमारा सिविल एडमिनिस्ट्रेशन ज्यादा बेहतर है, ज्यादा काम हो रहा है. बाकी रहे कि जी वो मर्डर हो गया, जिया को किसने 10 साल दिए, मुशर्रफ को किसने 10 साल दिए, अयूब खान को किसने 10 साल दिए, आप मुझे बताए ना. तो जब पूरे क्राइम में उनका अपना हिस्सा है और फिर हमें कहते हैं कि जी आप इसका जवाब दे दें. भुट्टो साहब को जैसे बेग साहब ने कहा कितने सालों के बाद सिर्फ फैसला आया कि जी मर्डर हुआ है. भाई किसने किया था, बुलाओ उस वक्त के जजेस को, कोई तो फैसला होगा. तो मुझे जो कुछ जो मकसद किबला साईं, जुडिशरी असांजे मुल्क में सिविल जज खां वठी सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ताईं को इंसाफ कोन्हे. बाक़ी रही ॻाल्हि वकील साहब जो धंधो लॻो पियो आहे, रोज़गार लॻो पियो आहे, कमु हले पियो. सही. ज्ञानचंद साहब छा चवंदो त 40 सालनि खां पोइ क़त्ल जी ख़बर पई त वाक़ई सही ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब क़त्ल थिया हुया, जस्टिस अतुल राधा कातिल गिरफ़्तार नथी सघिया. रियासत जी कहिड़ी ॻाल्हि कजे, 3 वज़ीर आज़म क़त्ल थी विया, ख़बर नथी पवे. पर अॼु जेकी ॻाल्हि कनि पिया जस्टिस अतुल राधा जा रिमार्क्स साम्हूं आहिनि
जस्टिस जमाल मंदूकिल साहब जा रिमार्क्स तव्हांजे साम्हूं आहिनि, जस्टिस शहज़ाद मलिक जा साम्हूं आहिनि। छा चइजे इहे टई जज साहिबान जेका सवाल उथारनि था किथे न किथे, त उहे त जेका मिर्ज़ा साहब जी ॻाल्हि ॿुधी अवां ऐं गुलमंद रिन साहब जी ॻाल्हि ॿुधी, पर उन जॻह ते सवाल त पैदा थिए थो त वाकई ज़िमेदारी जिते जुडिशली जी आहे उते सिविलियन इदारनि जी बि आहे, पार्लियामेंट जी बि आहे। ॾिसो इहो सुवाल रियासत खां कजे या अदालत खां कजे, जी ही जेके मामला खयां विया आहिनि, हिते जेका गड़बड़ थी आहे उन सॼी जी पथरीदारी त अदालतुनि कई आहे। जुल्फ़कार अली भुट्टो जो क़त्ल थियो, उनखे हींअर जेको बि फ़ैसिलो आयो ठीकु आहे, हिकिड़ो क़दम अॻिते आहियूं, पर उन्हनि जिन जजनि ज़्यादतियूं कई ऐं कानून खां ॿाहिरि थिया, कम से कम सिंबॉलिक उन्हनि खे त तव्हां सज़ा न ॾियो, रेस्पॉन्सिबल त ठाहे छॾियो आहे। पर ही जुडिशरी अञा ताईं कोन्हे सुधरी ऐं रिंद साहब सां बिल्कुलु इतफ़ाक़ थो कयां, हींअर बि जेका जुडिशरी असांजी वेठी आहे इन्हनि ही सियासत खां अलावा थो ॻाल्हि कयां त जेके पंजाब में हिननि फ़ैसिलो कयो या हाणे जेके फ़ैसिला कया आहिनि, छा हिननि कॉन्स्टिट्यूशन खे रीराइट नाहे कयो? हिननि पंहिंजे नज़रिया ज़रूरत तहत जिते जिते हिननि खे ज़रूरत पई आहे उते सभु कुझु ई कंदा रहिया आहिनि। इहो डैम फंड वारे जज जेके ख़िलाफ़ ही नथा के क़दम खणी सघनि, उहे जजिस जेके कंहिं कैदी जे अस्पताल में मौजूदगी में छापा हणण थो वञे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, छा हुनजो कोई जुडिशियल मजिस्ट्रेट इन ते अमल करण जे लाइ मौजूदु कोन हो? त हिन सियासतूं हिननि कोन कयूं। नवाज़ शरीफ खे सज़ा ॾियण जे लाइ जजिस कहिड़ा कहिड़ा रिमार्क्स न आहिनि ॾिना। नवाज़ शरीफ खे जेका सज़ा आई उन ते हूअं त चवंदा आहिनि त प्रेयर्स जेको थिए थी, जेको वकील अची करे उन ते असीं फ़ैसिला ॾींदासीं। हिते केस कहिड़े मामलनि ते हिननि सज़ाऊं ॾिनियूं आहिनि? इवन हाणे जेके रिज़र्व सीट्स जा फ़ैसिलनि में आयो आहे, पीटीआई त दूर ई कोन्हे, हिननि फ़ैसिलो ॾेई छॾियो त पीटीआई खे सपोर्ट कबी, ऐं इन ते नथो अचां थो उहो पीटीआई जो राइट थिए थो नथो थिए, हुननि सां छा थियो उन ते डिग्री डिस्कशन आहे। पर जुडिशरी जो त इहो कमु न आहे न, सियासतदाननि जो कमु आहे पीटीआई वारा क्वेश्चन उथारीनि, उनजो जवाबदेही जेके गवर्नमेंट में वेठा आहिनि उहे कनि, या असांजो मुआशिरो आहे उन ते ईंदड़ इलेक्शन में पंहिंजे वोट जो ज़रिए फ़ैसिलो करे। सो जुडिशरी पंहिंजे रोल खां ॿाहिरि थी थिए। हींअर बि पंहिंजे टिकट्स लॻाइण जे सिलसिले में कमेंट्स वेठा थियनि। तव्हां जज वेठा आहियो, तव्हां जज को रस्तो कढो न। जेकॾहिं तव्हां कॉन्स्टिट्यूशन में तरमीमूं करण जो अख़्तियार हिकिड़े आमिर खे, हिकिड़े मार्शल एडमिनिस्ट्रेटर खे ॾेई सघो था, त हिते तव्हां वटि सॼा कानून जा किताब बंदि था थी वञनि माण्हुनि खे रिलीफ ॾियण जे लाइ, कानून खे दुरुस्त करण जे लाइ। पर हो पिया जज साहिबान चवंदा था त अॼु आइन ते अमल थिए हा त अॼु इहे हालतूं न हुजनि हा। इहा बि ॻाल्हि कंदा आइन ते अमल त कोन पियो थिए न, आइन ते अमल पार्लियामेंट जेको आहे सो ऐं इदारा जेके आहिनि ऐं तव्हां जेके सूबाई हुकूमतूं आहिनि उन ते आइन ते अमल दरामद करायो आहे त मुल्क जो हाल ईंदो हुजे हा। हू त सॼो जो सॼो जेको चइजे मलबो चइजे, जेको बार चइजे, जेको पंहिंजो सॼो अवां जे मथां मड़नि पियूं अदालतूं, त अवां जेका आइन ते अमल करायो कोन पिया, जेको हुकुमनामा ॾियूं था हुन ते थियनि ई नथियूं। अदालतूं कानून साज़ी जे सिलसिले में हू पार्लियामेंट खे बि मशवरो ॾेई सघनि थियूं त हिते ही फ्लॉज आहे, ऐं उनखे हू पार्लियामेंट तरफ़ रेफर करे सघनि थियूं त हिन कानून खे हिते ख़राबियूं आहिनि, ही कानून में दुरुस्ती हू करियो। जेकॾहिं किथे कानून टकराव में थो अचे या पंहिंजी कैपेसिटी में हू मीटिंग्स करे गवर्नमेंट खे जिते जिते ज़रूरत आहे चई सघनि था, पर उहो थिए कोन थो। पार्लियामेंट ते सियासतदाननि ते हर वक़्त में जेका बि तनक़ीद आहे उहा थींदी रहे थी। हिन वक़्त में बि जेका अबरी सबरी जमहूरियत आहे उहा बि सियासी माण्हुनि जी आहे, चवंदुसि अकेले पीपुल्स पार्टी जी कुर्बानीनि जो नतीजो आहे। अदरवाइज़ त जुल्फ़कार अली भुट्टे जे क़त्ल जा ज़िम्मेवार अकेलो ज़िया थोरी आहे, अकेली जुडिशरी थोरी आहे। ही असांजे जेका हींअर हुक्मरान थियो वेठा आहिनि, नवाज़ शरीफ सुधो, जेके जेके ज़िया सां गॾु हुआ, जिन फांसियुनि ते मिठायूं विरायूं, जेके माण्हू उन सॼे सिस्टम जो हिसो आहे, उहे सभु हुआ। अॼु उन्हनि खे माफ़ी वठणु खपिजे, चाहे उहे तव्हांजे सफ़ुनि में हुजनि जिन मिठायूं विरायूं। ॾिसो कहिड़ियूं हालतुनि में हुजनि, हिकिड़ो बिल्कुलु गुनाहगार जेको हुनखे तव्हां माफ़ करे छॾियो, हुनजो मक़सदु न आहे त उहो गुनाह न कयो, कंहिंखे माफ़ बि करे सघिजे थो। हालात तहत इहे सभु फ़ैसिला सियासत में आम दुनियादारी में बि थींदा रहंदा आहिनि, पर घटि में घटि रेस्पॉन्सिबल पोजीशन में या जेके ज़िम्मेवार इदारा आहिनि या ज़िम्मेवार पार्टियूं आहिनि, जे ज़िम्मेवार लीडर्स हैं, उन्हनि खे इन ॻाल्हि खे तस्लीम मिर्जा साहब, मैं वाइंड अप की तरफ भी जा रहा हूँ। मुख्तसर अगर आप जवाब दीजिएगा, आइन पे अमल दरामद होता तो आज ये हालतें
یہ ماحول نہیں ہوتا، عدلیہ جو کہہ رہی ہے، واقعی آپ کو لگ رہا ہے کہ عمل درآمد آج بھی اور ماضی میں بھی اس طرح سے نہیں ہوا جس طرح سے جو ہے قانون ساز اور فیصلہ کرنے والے عدل کے اس منصب پہ بیٹھنے والے سمجھتے ہیں؟ آفتاب صاحب بالکل آپ نے صحیح کہا. دیکھیے اس ملک میں جب تک ثاقب نثار جیسے چیف جسٹس رہتے رہیں گے کبھی بھی انصاف نہیں ملے گا، چاہے وہ سیاستدان ہو، چاہے وہ پبلک ہو، چاہے کچھ اور. نقصان ہمیشہ پاکستان کا ہی ہوا ہے کیونکہ ہمارے جو ججز تھے ان کے دماغ میں بھی یہ بیٹھ گیا تھا کہ یہ قانون جو ہے اس کی تشریح نہیں کرتے، یہ قانون بناتے ہیں. اور آپ نے یہ دیکھا ہے کہ کئی جگہوں پہ جو قانون تھے ان کو چینج کر دیا گیا، ان کو بولڈ کر دیا گیا، رادر دین اس کی تشریح کی گئی. ایک پرائم منسٹر کو ان کو بلایا اور اس وجہ سے گھر بھیج دیا کہ اس نے اپنے بیٹے سے جو تھی وہ تنخواہ نہیں لی تھی. ایک پرائم منسٹر یوسف رضا گیلانی صاحب کو بلایا اور ان کو جناب فارغ کر دیا. جب واپس گئے تو وہ پرائم منسٹر نہیں تھے. اور اس طرح کی چیزیں ہوئی ہیں. تو جوڈیشری کو بھی تھوڑا سا اپنے گریبان میں منہ ڈالنا چاہیے کہ ان کا بھی ماضی جو ہے وہ اتنا کوئی صاف نہیں رہا ہے. اور آج بھی اگر وہ ایک پولیٹیکل پارٹی کو فیور کرنے کے بجائے اپنا جو منصب ان کو دیا گیا ہے، اس کرسی ایک بہت بڑی ان کو ملی ہے، اس پہ اچھے فیصلے کریں تو پاکستان میں بہت زیادہ بہتری جو ہے وہ بہتری آ سکتی ہے. آ سکتی ہے. گلموہن صاحب छा चवंदो सर वेंदे वेंदे हिक साईं, पार्टी मां खे इहो चवंदुसि सपोर्ट त न कजे मूंखे ऐं अदलिया खे इंसाफ़ जो तराज़ू जेको आहे उहो बराबरि रखणु खपे, मिर्ज़ा साहब चवनि. मुझे ख़ुशी आहे त तव्हांजा टई महिमान असां जेके बि तव्हांजा महिमान आहियूं इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं त जुडिशरी पाण रेस्पॉन्सिबल आहे, न कि पार्लियामेंट या अवाम. छा इद्दत जो केस बि सुप्रीम कोर्ट जो आहे जो उनखे वेही हलाए, ऐं ॿिए तरफ़ एॾी जेका मुल्क में बेरोज़गारी आहे, तालीम आहे, सिहत आहे, का शइ न आहे. त इन करे मां इन पॉइंट खे वरी भले जीअं बेग साहब चयो, छा नवाज शरीफ जो इहो हक़ हुयो पुट का तनख्वाह न वरता, प्राइम मिनिस्टर भी होने का. उस दिन से लेकर अभी तक पाकिस्तान संभला नहीं है सर, एक जज की गलत फैसले से. चले और शुक्र है कि आपने मान की लिया, ये बात मान ली, ये अच्छी बात है कि माना. और दूसरा पीपल्स पार्टी के दोस्त ने कहा कि जो जजेस ने रिमार्क्स दिए, ये जजेस को रिमार्क्स देने सूट नहीं करते. तो इसलिए सर मैं इस चीज पे मुताफिक हूँ कि जुडिशरी ठीक होगी तो पार्लियामेंट भी ठीक होगी, सिविल एडमिनिस्ट्रेशन भी ठीक होगी, और मीडिया जो आप लोग हैं आप लोग भी ठीक होंगे. चले सर, बहुत शुक्रिया, आपने वक्त निकाला मेरे प्रोग्राम के लिए. गुल मोहम्मद रिंद साहब और इन सां गॾोगॾु जेको आहे सो मिर्ज़ा इश्तियाक बेग साहब अवां वक़्तु कढियो, ऐं ज्ञानचंद साहब अवां जी वॾी महिरबानी. फ़ैसिले जी घड़ी में अॼु वॾी अहम फ़ैसिलनि ते ॻाल्हि ॿोल कईसीं. सूमर ताईं आफ्ताब मोगरी खे इजाज़त ॾींदा. अल्लाह हाफ़िज़.